तालुके गंबट जे नंढड़े ॻोठ नानक यूसुफ सां तालुक़ु रखंदड़ हुसैन तबसुम, जेको कणिक जे तीलियुनि, दाल ऐं चांवरनि जे दाणनि सां माण्हुनि जूं तस्वीरूं ठाहे ख़ूबसूरत आर्ट करे हिन दौर जे ख़्यालनि ऐं नज़रिए जी अक्कासी करे थो। असांखे ज़िंदगीअ में हर जॻह ते आर्ट जी ज़रूरत पवंदी आहे, जीअं घरनि, उताकनि, स्कूलनि, फर्नीचर, कपिड़नि समेत मुख़्तलिफ़ शयुनि ते आर्ट जी ज़रूरत पवंदी आहे। इन ज़रूरत खे पूरो करण लाइ हिकु आर्टिस्ट जो हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। अहिड़ो ई हिकु नौजवान आर्टिस्ट जेको गंबट जे नंढड़े ॻोठ फ़क़ीर नानक यूसुफ में रहे थो, जंहिं मुल्क जे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह, अलामा इक़बाल, अब्दुल सत्तार ईदी ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो समेत केतिरनि ई माण्हुनि जूं तस्वीरूं ठाहियूं आहिनि। हुसैन तबसुम आहे ऐं मां हिकिड़े नंढड़े ॻोठ अगड़ा सां तालुक़ु रखां थो। कणिक जे तेलनि मां तमामु घणो कमु कयो आहे। हूअं त चांवरनि मां, चणनि जी दाल मां, कपिड़े मां, माचिस जे तेलनि मां ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शयुनि मां तस्वीरूं पिणु ठाहियूं आहिनि, पर घणो जेको कमु कयो आहे उहो कणिक जी तीलीअ मां कयो आहे, जेको असांजे हिन सूबे में तोड़े मुल्क में तमामु घटि कयो थो वञे। कणिक जी तीलीअ मां सियासी समाज जी जेके मशहूरु शख़्सियतूं आहिनि उन्हनि जा पोर्ट्रेट ठाहिया आहिनि ऐं लतीफ़ साईं जा जेके शेर आहिनि, शाइरी आहे, उन्हनि खे कैलीग्राफी जी सूरत में ठाहे ऐं पेश कयो आहे। इस्लामिक कैलीग्राफी ठाही आहे। माण्हू मुंहिंजे हिन फ़न खे तमामु घणो पसंदि कनि था ऐं पंहिंजे प्यारनि जूं तस्वीरूं पिणु ठाराइनि था ऐं हीअ तस्वीरूं ख़रीद करे घरनि में, मस्जिदनि में, इमाम बारगाहुनि में, तोड़े उताकुनि में सजाइनि था। हुसैन तबसुम चवे थो त हिकु तस्वीर ठाहिण में 4 या 5 हज़ार ख़र्च अचण सां गॾु 5 खां 6 ॾींहं लॻियो वञनि। माण्हू पंहिंजे प्यारनि जूं मूंखां तस्वीरूं ठाराए उन्हनि खे तोहफ़ो तौरु पेश कंदा आहिनि। तबसुम जो जेको तख़य्युल आहे उहो हिन आर्ट में भरपूर नज़र अचे थो। तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके हिन आर्ट या स्टाइल्स ॾिसंदव त हिन जी कैलीग्राफी आहे, मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते हिन जेके दिलनि सां चिटसारी कई आहे, उन मां असांखे इहो लॻे थो त हिन पंहिंजी सोच उन में विधी आहे त कहिड़ी शख़्सियत कहिड़े हिसाब सां चवंदा आहिनि तस्वीर बि ॻाल्हाईंदी आहे। त अगरि तव्हां हिन जूं मुख़्तलिफ़ जेके शख़्सियतूं रहियूं आहिनि सिंध जूं, जीअं उस्ताद बुखारी जी तस्वीर खे ॾिसंदो, ईअं लॻंदो ॼण हू तव्हां सां निहारे रहियो आहे ऐं हू ॼण तव्हां सां कचहरी करे रहियो आहे। त इंसान जो मिज़ाज बि उन तस्वीर में ज़ाहिर थींदो आहे, छो हू पंहिंजी सोच सां उन तस्वीर खे दिलि सां ठाहे थो। हीअ जेको आर्ट आहे, हीअ मुनफ़रिद आर्ट आहे। हिन आर्ट खे प्रोमोट करणु घुरिजे ऐं अहिड़नि मुख़्तलिफ़ मौक़नि ते तबसुम पंहिंजे हिन आर्ट खे रिप्रेज़ेंट कयो आहे। जीअं पोर्ट ग्रैंड कराची में हिन जी नुमाइश में हिन जी तस्वीरूं लॻायूं हुयूं, जिते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू हुते आया हुया ऐं उन्हनि हिन जी तस्वीरुनि जी ॾाढी साराह बि कई ऐं हिनखे सुठी पज़ीराई बि मिली। संदसि आर्ट सां मुहबत कंदड़ शहरियुनि जो चवणु आहे त असांजी ज़िंदगी ऐं फ़न जो हिक ॿिए सां गहिरो तालुक़ु रहियो आहे। तबसुम जो आर्ट इंसान जे ख़्यालनि, अक़ीदत ऐं नज़रिए जी तर्जुमानी करे थो। तबसुम हिकु सिंध जो सुरीलो आर्टिस्ट आहे जेको अगड़ा सां तालुक़ु रखे थो पियो। सो हिन जे जेके हथनि जा ख़ूबसूरत ठाहियल जेके तस्वीरूं, पोर्ट्रेट आहिनि, उहे इंतिहाई हैरत में विझंदड़ आहिनि। मूंखे तमामु हैरत थी आहे हिन जा पोर्ट्रेट ॾिसी करे, त हू जेको आहे सो कणिक जे तीलियुनि मां ऐं नंढियूं नंढियूं तस्वीरूं ठाहे करे जेको आहे सो पेश करे थो पियो। ऐं हिन जे जेको माना आर्ट आहे उन में हिकिड़ी मुनफ़रिद शइ आहे त हुन जो जेका आर्ट हमेशह उन तस्वीरुनि जे ज़रिए सूफ़ीज़म खे, अमुन खे, भाईचारे खे प्रोमोट कयो आहे। ऐं हू ख़ासि करे जेको आहे सो माना सिंध जे मुल्की लेवल ते जेके असांजा हीरोज़ आहिनि उन्हनि जूं पिणु तस्वीरूं ठाहे करे ही जेको आहे प्रोमोट करे थो पियो। ख़ासि करे जेके दोस्त आहिनि असां ऐं ॿिया जेके शहरी आहिनि, उहे हिन खां पंहिंजनि दोस्तनि जूं तस्वीरूं ठाराए उन दोस्तनि खे सालगिरह ते ॾींदा आहिनि। सो मां सिंध हुकूमत खे गुज़ारिश कंदुमि त हीअ जेको नौजवान आहे हिन जे आर्ट खे प्रोमोट करण जे लाइ इक़दामात करे ऐं ख़ासि करे जीअं जामशोर यूनिवर्सिटी आहे, अरोड़ा आहे, हिन नौजवान खे उन में मौक़ो ॾिनो वञे त जीअं हिन जो जेको आर्ट आहे उहो सॼे मुल्की लेवल ते बैरूनी मुल्कनि ताईं मशहूरु थी सघे ऐं हीअ आर्ट जेको आहे ॿियनि खे बि सेखारियो वञे। सिंध हुकूमत खे घुरिजे त हिन ख़ूबसूरत आर्ट खे प्रोमोट करण लाइ हिन नौजवान आर्टिस्ट खे इंटरनेशनल तौर ते चांस ॾिनो वञे त जीअं ही पंहिंजे ख़ूबसूरत आर्ट खे पूरे दुनिया में मुतारफ़ कराए सघे।